नाज़रीन, मदी जी मां खे आम ख़बर पिया ॾियूं त ज़मीनी इलेक्शन PS 9 ते थींदड़ इलेक्शन जे हवाले तां सियासी सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। इन सिलसिले में DM हाउस मदी जी ते PP अॻुवान एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जी अॻुवाणीअ में ऐं संदन जी मेज़बानीअ में हिकिड़ी वॾी कार्नर गॾिजाणी कोठाई वई आहे। मां खे ॿुधायां त हीअ पहिरीं सियासी गैदरिंग आहे DM हाउस मदी जी ते जेका PS 9 ते PP जे उम्मीदवार आगा शहबाज़ ख़ान दुरानी जी हिमायत में कोठाई वई आहे। गॾिजाणी जे अंदरि शहर मां मुख़्तलिफ़ अॻुवाणनि शिरकत कई आहे। हीअ मदी जी मां वॾे तइदाद में शहरनि शिरकत कई आहे। मुख़्तलिफ़ अदीबनि, दानिशवरनि, सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई आहे। ऐं इन तक़रीब जे अंदरि आगा शहबाज़ ख़ान दुरानी खे वोट ॾियण जे हवाले सां ऐं वधि में वधि वोट जो रेशो मदी जी टाउन में ॿिहारण जे हवाले सां हिकमत अमली ते गौर वीचार कयो वियो आहे। खे आम ख़बर पिया ॾियूं त PS 9 ते PP उम्मीदवार आगा शहबाज़ ख़ान दुरानीअ जी हिमायत में मदी जी टाउन पारां एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जे मेज़बानीअ में हीअ पहिरीं सियासी कार्नर गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें वॾे तइदाद में शहरनि शिरकत कई आहे। तक़रीब जे अंदरि शरीक शहरनि अॻुवाणनि जेको आगा शहबाज़ ख़ान दुरानीअ खे वधि में वधि वोट ॾियण जे हवाले सां तक़रीरुनि में अपील कई आहे शहरनि खे। ऐं वधि में वधि हिकिड़ी सियासी हिकमत अमली जोड़ी वई त जीअं वधि में वधि वोटर खे ॿाहिरि कढी पोलिंग स्टेशन ताईं पहुचाइजे।